खेफ आहे तव्हांजी ज़िंदगी ते। मां बि खदड़नि जो टोलो पालियो आहे, मार खाई मोटी आया हो। साईं, फौजी ओचितो हमलो कयो आहे। फौजी तहां ते भारी पइजी वियो, धूड़ तहांजे मुंह ते। फौजी ओचितो असां ते कहर थी कड़कियो। साईं, फौजी पंहिंजे साथियुनि सां गॾु हुयो। वो साथियुनि सां गॾु हुया, तव्हां बि त हेतिरा ॼणा हुयो, रुगो हराम जा टुकर खाइण जे पुठी आयो। पुट सिकंदर, एतिरी कावड़ करण जी ज़रूरत न आहे। बाबा कावड़ न कयां त ॿियो छा कयां? कॾहिं चेयरमैन थो कोज़ो करे, कॾहिं मां थो कोज़ो कयां, बस सॼी उमिरि मां कोज़ा कंदो रहंदुसि जा। बाबा इहो चेयरमैन फौजी जे दम ते थो करे। हाणे इन फौजी जो इलाज करणो पवंदो, मूंखे करणो पवंदो बाबा। इलाज फौजीअ जो न, उन चेयरमैन जो करणो पवंदो। इन पिलाता जे करे जेसितोणी ॿ टे खून न थींदा न, तेसितोणी इहो चेयरमैन चुप करे न वेहंदो बाबा। पुट, हाणे तूं कुझु बि न कर, जेको कंदुसि मां कंदुसि। बाबा हाणे ॾिसूं था त तव्हां छा कंदव। मां 4 चङा घुराए उन्हनि खे फैसले में घुराईंदुमि, पोइ ॾिसजां मुंहिंजी चाल। बाबा हाँ बाबा, ॻाल्हियूं शुरू कयो। आमिर खान, मुंहिंजे पुट कुझु साल अॻु में ज़मीन ख़रीद कई हुई ऐं उन जा कागज़ बि पूरा आहिनि ऐं कोर्ट में बि मौजूदु आहिनि ऐं ही था चवनि त ज़मीन असांजी आहे। हाँ चेयरमैन बाबा, हाणे तूं पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाए। इहो सरासर कूड़ आहे। इहो प्लाट त असांजो आहे। जे ज़मीन तव्हांजी आहे त उन जा कागज़ किथे आहिनि? हीअ आहिनि कागज़। हिननि जेका ज़मीन ख़रीद कई आहे उहो वॾो ठग आहे। जेके हिननि वटि कागज़ आहिनि उहे कूड़ा आहिनि। तो वटि कहिड़ो सबूत आहे त इहे कागज़ असुल आहिनि? ही 7 फार्म जा कागज़ आहिनि। उतार आमिर खान, राति मां 5 कागज़ खणी आयो आहियां हैदराबाद मां। पर ही तव्हां ॾिसी सघो था। हाँ बाबा, बाबा ॻाल्हियूं मां सभु ॿुधियूं ऐं प्लाट जा कागज़ पढ़ियमि। ही प्लाट जा कागज़ बाबा चेयरमैन जे नाले आहिनि ऐं मां फ़ैसिलो इहो थो कयां त ज़मीन चेयरमैन जी आहे बाबा। अचो